बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां ख़ादिम सदाम हुसैन हाज़िर आहियां हिकु नए टॉपिक सां गॾु सिंध वर्चुअल अकेडमी जे तरफ़ां। जेके दोस्त नवां आहिनि सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे बि दॿायो ताकी बहितरीनु वीडियोज़ असांजूं सवली सिंधीअ में ट्रांसलेटेड तव्हां ताईं पहुचंदियूं रहनि। अॼु असांजो टॉपिक आहे पार्ट्स ऑफ स्पीच में असांजो सेकेंड जेको टॉपिक आहे प्रोनाउन। प्रोनाउन खे पाण सिंधीअ में हिकु ॿियो नालो बि चवंदा आहियूं ज़मीर। ज़मीर जी माना सिंधीअ में दिलि बि आहे। असांखे सम्झणो इहो आहे त प्रोनाउन आहे छा, प्रोनाउन चइबो छा खे आहे। प्रोनाउन यूज़ टू इंस्टीड ऑफ नाउन। तव्हांखे हीअ ॻाल्हि ज़हन में रखणी आहे, प्रोनाउन जेको इस्तेमालु थींदो आहे नाउन जी जॻह ते ईअं सम्झो इस्तेमालु थींदो आहे। यूज़ टू इंस्टीड ऑफ नाउन मतिलबु नाउन जी जॻह ते इस्तेमालु थींदो आहे, नाउन खे रिप्लेस कंदो आहे। जीअं मिसाल कयूं था, अब्दुल्ला इज़ गुड बॉय। हाणे हिते पाण रिप्लेस कयूं था इन खे, ही इज़ गुड बॉय। हाणे हे असांजो थी वियो नाउन, हे असांजो थी वियो प्रोनाउन। हे नाउन आहे असांजो, हे असांजो प्रोनाउन आहे। हिकिड़ो ॿियो एग्ज़ाम्पल लिखूं था सम्झण जे लाइ अञा बि, जेकॾहिं लिखूं त ज़ामिन ईट्स द मील। जेकॾहिं हिते पाण हिते कट कयूं इन खे, ज़ामिन खे कटणो आहे त पाण ही ईट्स द मील। सिंपल ई पंहिंजो मतिलबु जेको प्रोनाउन जो आहे ही रिप्लेस करे थो या उनजी जॻह ते इस्तेमालु थिए थो कंहिंजी जॻह ते, नाउन जी जॻह ते। हिन जा कुझु काइंड आहिनि पर तमामु घणा काइंड आहिनि। पाण हिनखे सिंपली थोरा थोरा पढ़ूं था जीअं पाण ख़बर पए त उहे कहिड़ा कहिड़ा काइंड आहिनि। सभ खां पहिरियों जेको असांजो हिकिड़ो काइंड हूंदो आहे पर्सनल प्रोनाउन हूंदो आहे। पर्सनल प्रोनाउन हिन जी घणी डेफिनेशन पढ़ण जी ज़रूरत न आहे। पाण खे हिन जे जेके यूज़ेज आहिनि, जेके वर्ड आहिनि प्रोनाउन, उन ख़बर पइजी वेंदी। या कंहिंजे बारे में ॻाल्हाईंदा सिंपली उन पाण ख़बर पइजी वेंदी। हिन खे सिंधीअ में पाण हिकिड़ो नालो चवंदा आहियूं ज़मीर ख़ालिस। ज़मीर ख़ालिस। इन्हनि जा एग्ज़ाम्पल आहिनि I, we, you, they, he, she, it and others। अच्छा, उन खां पोइ पंहिंजो सेकेंड जेको इन जो टाइप आहे रिफ्लेक्सिव प्रोनाउन। रिफ्लेक्सिव प्रोनाउन सिंधी में जो नालो आहे मुश्तरिक ज़मीर। मुश्तरिक ज़मीर, ज़मीर मुश्तरिक। ऐं हिन जा जेके एग्ज़ाम्पल आहिनि तव्हां नोट कयो, माई सेल्फ, यूअर सेल्फ, हर सेल्फ। थर्ड वन पंहिंजो जेको ज़मीर आहे, टाइप आहे, काइंड आहे टियों डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन। डेमोन्स्ट्रेटिव प्रोनाउन जंहिंखे पाण सिंधीअ में बि चवंदा आहियूं इशारो। ईअं सम्झो इशारो, कंहिं तरफ़ इशारो कयो वियो हुजे। फॉर एग्ज़ाम्पल हिन जा मिसाल आहिनि दिस, दैट, दीज़, दोज़। इहे हिन जा मिसाल आहिनि। उन खां पोइ हिकिड़ो जेको चोथों नंबर आहे असांजो इनडेफिनेट प्रोनाउन।
हिन खे पाण चवंदा आहियूं सिंधीअ में ज़मीर मुबहम। ज़मीर मुबहम। ऐं हिन जा जेके मिसाल सिंपल आहिनि वन, एनी वन, उन खां पोइ एनीथिंग। नेक्स्ट पाण हलूं था पंहिंजे 5 नंबर काइंड जी तरफ़। जेको 5 नंबर पंहिंजो काइंड आहे उहो आहे डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन। डिस्ट्रीब्यूटिव प्रोनाउन, जंहिंखे पाण डिस्ट्रीब्यूटिव जी माना ई तक़सीम आहे, तक़सीम प्रोनाउन, तक़सीम वारो। सिंपली हिन में मिसाल हिन जा अहिड़ा हूंदा ईच, एवरी, ईदर। उन खां पोइ पाण जेको लास्ट वन पढ़ूं था पिया, 6 नंबर पढ़ूं था पिया, उहो आहे पंहिंजो इंट्रागेटिव प्रोनाउन। इंट्रागेटिव प्रोनाउन, जीअं तव्हांखे हिन जी माना ख़बर आहे, इंट्रागेटिव माना सवाली, प्रोनाउन तव्हां ख़बर पइजी वई ज़मीर आहे। हाणे हिन जा जेके एग्ज़ाम्पल हूंदा आहिनि तव्हां जेके नोट करे छॾियो। एग्ज़ाम्पल हिन जा थींदा आहिनि वू, विच, वाट, वू, विच, वाट। इहे सवाल करण जे कमु हूंदा आहिनि। माशाल्लाह बहितरीनु पंहिंजो टॉपिक हुयो अॼु जो प्रोनाउन। पाण खे ख़बर पइजी वई त प्रोनाउन छा हूंदो आहे। प्रोनाउन उहो हूंदो आहे जेको इस्म जे बदिरां कमु ईंदो आहे, इस्म जे इंस्टीड ऑफ नाउन। इहा ॻाल्हि असांखे ज़हन में रखणी आहे। जेको प्रोनाउन आहे इंस्टीड ऑफ नाउन जो इस्तेमालु थींदो आहे, नाउन जे बदिरां कमु ईंदो आहे। जीअं असां एग्ज़ाम्पल लिखियोसीं अब्दुल्ला इज़ अ गुड बॉय। हाणे असां हिते हे अब्दुल्ला नाउन आहे, इन जे बदिरां असां रखियोसीं प्रोनाउन ही इज़ अ गुड बॉय। या ॿियो मिसाल असां लिखियोसीं ज़ामिन ईट्स द मील। हाणे असांखे ज़ामिन कटणो आहे, ज़ाहिर ते प्रोनाउन रखंदासीं असां ही ईट्स द मील। अच्छा, हुन जा काइंड आहिनि प्रोनाउन जा, तमामु घणा काइंड आहिनि, पर मेजर जेके काइंड असां पढ़ंदा आहियूं या यूज़ेज जेके इस्तेमालु पाण कंदा आहियूं, जीअं पंहिंजो पर्सनल प्रोनाउन आहे, ज़मीर ख़ालिस आहे, जंहिंजा एग्ज़ाम्पल पाण आहे वी, यू, दे पढ़ियासीं। रिफ्लेक्सिव प्रोनाउन आहे, डेमोन्स्ट्रेटिव आहे, इंडिफिनेटिव आहे, ज़मीर मुबहम, डिस्ट्रीब्यूटिव आहे, तक़सीम इंट्रागेटिव आहे। माशाल्लाह पंहिंजो बहितरीनु टॉपिक रहियो। टॉपिक जे बारे में जेका बि दोस्तनि खे राय हुजे असांजे व्हाट्सएप नंबर ते ॿुधाए सघो था। जेके दोस्त नवां आहिनि उनखे गुज़ारिश आहे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजी राय खां आगाह कयो, असांजे यूट्यूब ते बि आगाह कयो ऐं असांखे पर्सनल व्हाट्सएप ते बि मोकिलियो। महिरबानी।